जोई जे ने कॉलोनी में भाउ ऐं भेण ट्रैक्टर ट्राली हेठां अची चीभाटिजी फ़ौत। ॿिनि मासूम ॿारनि जा मढ़ ॾिसी संदन माउ सदमे में बेहोश थी वई। जोई जे ने कॉलोनी में दुकान तां शइ वठण लाइ वियल पोरियत वज़ीर तहीम जे ॿिनि मासूम ॿारनि 8 वरहनि जी न्याणी बेनज़ीर ऐं 4 वरहनि जे पुट शमन तहीम खे ट्रैक्टर ट्राली चीभाटे मारे छॾियो आहे। ॿिन्ही ॿारनि जा मढ़ जोई जे तहलके अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। जनत ॿिनि मासूम ॿारनि जा मढ़ ॾिसी संदन माउ सदमे में बेहोश थी वई। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे जोही मां जिते नए कॉलोनी वासी पोरियत वज़ीर तहीम जा 2 मासूम ॿारड़ा 8 वरहनि जी न्याणी बेनज़ीर तहीम ऐं 4 वरहनि जो मासूम पुट शमन तहीम ट्रैक्टर ट्राली हेठां अची चीभाटिजी फ़ौत थी विया आहिनि। ॿिन्ही मासूम ॿारनि जा लाश जोही जे तहलके अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। जनत ॿिनि मासूम ॿारनि जा मढ़ ॾिसी संदन माउ सदमे में बेहोश थी वई ऐं इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर छांइजी वई आहे। ॿिए पासे हादिसो करण बाद ट्रैक्टर ट्राली ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो। अमरला शहरी काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम जोही।